भारतीय आबी जारियत जारी है। ईंदड़ 24 कलाकनि दौरान सतलज दरिया में गंडासिंग वाला में विचें दर्जे की बोर्ड जो इम्कान ज़ाहिर किया है। भारत का ईंदड़ 1,85,000 क्यूसेक जो पानी शादरा लाहौर ॾांहुं वधण लॻो आहे। चनाब दरिया में पाणीअ जी वाध जो सिलसिलो जारी आहे। भरपासे जा 40 ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। 40,000 आबादी मुतासिर थी आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। भारतीय आबी जारियत जारी आहे। ईंदड़ 24 कलाकनि दौरान सतलज दरिया में गंडासिंग वाला में विचें दर्जे जी बोर्ड जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। भारत खां ईंदड़ 1,85,000 क्यूसेक जो पानी शादरा लाहौर ॾांहुं वधण लॻो आहे। चनाब दरिया में पाणीअ जी वाध जो सिलसिलो जारी आहे। भरपासे जा 40 ॻोठ हेठि अची विया आहिनि, जॾहिं त 40,000 खां वधीक आबादी मुतासिर थी आहे। भारतीय आबी जारियत जारी है। ईंदड़ 24 कलाकनि दौरान सतलज दरिया में गंडासिंग वाला में विचें दर्जे जी बोर जो इम्कान है। भारत खां ईंदड़ 1,85,000 क्यूसेक जो पानी शादरा लाहौर ॾांहुं वधण लॻो आहे, जॾहिं त चनाब दरिया में पानी जी वाध जो सिलसिलो बि जारी है। भरपासे जा 40 ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि। 40,000 आबादी मुतासिर है। हज़ारें एकड़नि ते बीठल फसल भी पानी हेठि अची वियो।